अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सौमु निस्फ़ुस सब्र। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुमसा, फ़हीम तुमसा, अलीम तुमसा, नईम तुमसा, हकीम तुमसा। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुमसा, फ़हीम तुमसा, अलीम तुमसा, नईम तुमसा, हकीम तुमसा। हजार ढूंढा तमाम देखा किसी ने, लेकिन कहीं न पाया। हजार ढूंढा तमाम देखा किसी ने, लेकिन कहीं न पाया। हसीन तुमसा, अमीन तुमसा, जमील तुमसा, वसीम तुमसा। हसीन तुमसा, अमीन तुमसा, जमील तुमसा, वसीम तुमसा। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुमसा। चराग़ ईमान जला के देखा, कहीं भी कोई नजर न आया। चराग़ ईमान जला के देखा, कहीं भी कोई नजर न आया। हमीद तुमसा, हकीम तुमसा, वहीद तुमसा, तमीम तुमसा। हमीद तुमसा, हकीम तुमसा, वहीद तुमसा, तमीम तुमसा। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुमसा। फ़हीम तुमसा, अलीम तुमसा, नईम तुमसा, हकीम तुमसा। वुरूद आदम से ताबईदम, नजर में मेरे कोई न उतरा। वुरूद आदम
तुमसे ताबईदम, नजर में मेरे कोई न उतरा। अदील तुम सा, खलील तुम सा, जलील तुम सा, हबीब तुम सा। अदील तुम सा, खलील तुम सा, जलील तुम सा, हबीब तुम सा। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुम सा। फहीम तुम सा, अलीम तुम सा, नईम तुम सा, हकीम तुम सा। दियारे लोहो कलम से अब तक कसम खुदा की कोई न आया। दियारे लोहो कलम से अब तक कसम खुदा की कोई न आया। अदीब तुम सा, मुजीब तुम सा, खतीब तुम सा, कलीम तुम सा। अदीब तुम सा, मुजीब तुम सा, खतीब तुम सा, कलीम तुम सा। जहाँ में कितने रसूल आए, न आया कोई अजीम तुम सा। फहीम तुम सा, अलीम तुम सा, नईम तुम सा, हकीम तुम सा। फलक की गर्दिश से क्यों डरते, कि जिसने पाया हो जिंदगी में। फलक की गर्दिश से क्यों डरते, कि जिसने पाया हो जिंदगी में। अमीक तुम सा, शफीक तुम सा, अतीक तुम सा, करीम तुम सा। अमीक तुम सा, शफीक तुम सा, अतीक तुम सा, करीम तुम सा। जहाँ में जितने रसूल आए, न आया कोई अजीम तुम सा। फहीम तुम सा, अलीम तुम सा, नईम तुम सा, हकीम तुम सा। दुरूद शरीफ पढ़ें। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला मुझा मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे रोज़े जूं ख़ुसूसियात। अल्लाह तबारक व तआला जेके अरकान ख़म्सा मुसलमाननि खे नसीब कया आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो रोज़ो बि आहे। उहे अरकान ख़म्सा कहिड़ा कहिड़ा आहिनि? गवाही ॾियण इन ॻाल्हि जी त अल्लाह अकेलो आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल आहे। नंबर 1। नंबर 2 निमाज़, नंबर 3 रोज़ो, नंबर 4 ज़कात, नंबर 5 हज। ये अरकान ख़म्सा आहिनि, ईमान वारनि खे अल्लाह साईं ॾिना आहिनि। इस्लाम जी बुनियाद इन्हनि 5 शयुनि ते रखियल आहे। निमाज़ असांजी बदनी इबादत आहे, रोज़ो असांजी बदनी इबादत आहे, ज़कात असांजी माली इबादत आहे, हज असांजी माली भी इबादत आहे ऐं बदनी इबादत भी आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे ये 5 अमल ॾिना आहिनि।
पोइ इन्हनि जूं वरी हेठि जुज़ियात आहिनि। अल्लाह साईं कलाम मुक़द्दस में फ़रमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अॻियुनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजी वञो। रोज़े जो ख़ुलासो, रोज़े जो मक़सदु जेको आहे उहो तक़वा जो हुसूल आहे। तक़वा जो जेको महवर ऐं मरकज़ अल्लाह से रखियो आहे उहो सॼो कलाम मुक़द्दस आहे। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। तक़वा वारनि जे लाइ हिदायत जो ज़रियो अल्लाह साईं कलाम मुक़द्दस रखियो आहे। तक़वा जो जेको नतीजो आहे उहो आहे जन्नत। वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ु उइद्दत लिल मुत्तक़ीन। अल्लाह जी जन्नत जी तरफ़ अचो, अल्लाह जी मग़फ़िरत जी तरफ़ भॼंदा अचो, जंहिंजी वेकर जेका आहे उहा आसमान ऐं ज़मीन जेॾी आहे। ड्रेग त अलाए केतिरी हूंदी। जन्नत जी वेकर अल्लाह साईं फ़रमाए थो अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ु। उन जी जेका वेकर आहे जन्नत जी उहा आसमान ऐं ज़मीन जेॾी आहे। हाणे किथे आसमान किथे ज़मीन जा वेकर आहे, ड्रेग केतिरी आहे उहा अल्लाह साईं ॿुधाई कोन्हे। इहा अल्लाह साईं कंहिंजे लाइ तयारु कई आहे? फ़रमायो उइद्दत लिल मुत्तक़ीन, मां परहेज़गारनि जे लाइ तयारु कई आहे। ऐं जेको माण्हू जन्नत में पुॼी वियो न इहो माण्हू हक़ीक़ी कामयाब आहे। फ़मन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जेको माण्हू जहन्नम खां बची वियो ऐं जन्नत में हलियो वियो तहक़ीक़ उहो कामयाब थी वियो। अल्लाह साईं थो फ़रमाए। रोज़े जो ख़ुलासो तक़वा आहे। तक़वा जो महवर ऐं मरकज़ क़ुरान आहे। तक़वा जो नतीजो जन्नत आहे ऐं जन्नत कामयाबी जी अलामत आहे। इन मां ख़बर पई त रोज़ो रखण सां माण्हू तिलावत कंदो, पंहिंजे मक़सद खे हासिल करण जे लाइ, तक़वा खे हासिल करण जे लाइ तिलावत कंदो। तिलावत जेका आहे उनखे माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणाईंदो त पोइ उन तिलावत जी बरकत सां, रोज़े जी बरकत सां जन्नत तयारु थींदी ऐं जन्नत में माण्हू हलियो वियो त हमेशह हमेशह जे लाइ कामयाबु थी वेंदो। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त रोज़े जूं कुझु ख़ुसूसियात आहिनि। नंबर 1, रोज़ो अधु ईमान आहे। हदीस मुबारका में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अस्सौमु निस्फ़ु सब्र। रोज़ो अधु सब्र आहे। हिकिड़ी हदीस में अचे तो, ॿी हदीस में अचे तो अस्सब्रु निस्फ़ुल ईमान। सब्र अधु ईमान आहे। त हाणे इन ॿिन्हिनि जो नतीजो इहो निकितो त रोज़ो अधु ईमान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे कलाम मुक़द्दस मां ख़बर पए थी त रोज़ो अधु ईमान आहे। इहा पहिरीं ख़ुसूसियत आहे रोज़े जी। ॿी ख़ुसूसियत, रोज़े खे अल्लाह तबारक व तआला सां ख़ासि हिकिड़ी निस्बत हासिल आहे ऐं अजीब निस्बत हासिल आहे। हदीस मुबारका में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो कुल्लु हसनतिन बिअश्रि अम्सालिहा इला 700 ज़िअफ़िन। हर नेकी जी जॾहिं माण्हू करे थो पियो त उनखे अल्लाह तबारक व तआला ॾहूण ते अजर ॾिए थो या चढ़ंदे 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 700 दफ़ा वधीक अजर ॾिए थो पियो। हर हिकु नेकी जो बदिलो जेतिरो इख़लास हूंदो ओड़ो अजर अता फरमाईंदो। घटि में घटि दर्जो हूंदो इख़लास जो त ॾहूण ते अल्लाह साईं ज़रूरु अजर अता फरमाईंदो। न त पोइ 20 ते 40 ते 100 ते 200 दर्जा 300 दर्जा 500 दर्जा हता कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया 700 दर्जनि ताईं वधीक अजर अल्लाह साईं अता फरमाईंदो हिकिड़ी नेकी जे एवज़ में। इल्ला सियाम, सिवाय रोज़े जे।
अल्लाह हिकिड़ी हिकिड़ी नेकी तू जो बदिलो जेको आहे ॾहूण ते ॾींदो या 700 दर्जा वधीक ॾींदो, रोज़े जो केतिरो थो ॾी? अल्लाह साईं फरमायो रोज़े जो मूंखां न पुछो, बसि एतिरो ॿुधायां थो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जो बदिलो मां पाण अता कंदुसि। जॾहिं माण्हू सखी जे दरवाज़े ते वेंदो आहे न, त उनजे दिमाग़ में हिकिड़ो ठहियलु हूंदो आहे प्रोग्राम, त हीउ मूंखे केतिरो ॾींदो। कंहिं दर तां 5 रुपया मिलंदा आहिनि, कंहिं दर तां 10 रुपया मिलंदा आहिनि, कंहिं दर तां 50 रुपया मिलंदा आहिनि, कंहिं दर तां 100 रुपया मिलंदा आहिनि, कंहिं दर तां 500 मिलंदा आहिनि, कंहिं दर तां 1000 रुपयो मिलंदो आहे। फ़क़ीर खे ख़बर हूंदी आहे हिन दरवाज़े तां मूंखे घणो मिलंदो। हाणे रोज़ेदार खे घुरिजे त जॾहिं रोज़ो रखे थो ऐं अलाह जी दरबार में हाज़िर थींदो त उहो छा उमेदु रखे त अलाह छा ॾींदो मूंखे? अलाह से फरमाए थो अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, मां इन जो बदिलो पाण ॾींदुसि। सखी पंहिंजे सखावत जेका आहे पंहिंजे ज़र्फ़ जे मुताबिक़ ॾींदो आहे। अलाह त सखीअनि जो सरदार आहे, काइनात जो सरदार आहे। जॾहिं उन जे दरवाज़े ते माण्हू ईंदो त अलाह केॾो अता फ़रमाईंदो, इंसानु सोचे बि नथो सघे। जेको इंसान जे सम्झ में हो उहो अलाह साईं ॿुधाए छॾियो त हिकिड़ी नेकी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾियो त हिकिड़ी नेकी जो बदिलो ॾहूण ते उनखां वधीक 700 दफ़ा दर्जा वधीक। पर इंसान जे वहम ऐं गुमान में वसी नथी सघे ॻाल्हि त अलाह साईं रोज़े जो केतिरो बदिलो अता फ़रमाईंदो। इन करे अलाह साईं फरमाए बसि रोज़ो मुंहिंजे लाइ अथसि, हाणे ईंदो बानो त मां एॾो ॾींदोमांसि, एॾो ॾींदोमांसि जो ख़ुशि थी वेंदो। त रोज़े खे अल्लाह तबारक व तआला सां हिकिड़ी ख़ासि निस्बत हासिलु आहे। इन ई मौज़ू जी हिकिड़ी ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो, वल्लज़ी नफ़्सी बियदिही लख़ुलूफ़ु फ़मि साइमि अत्यबु इंदल्लाहि मिन रिहिल मिस्क, उन ज़ात जी कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि, बेशक रोज़ेदार जे मुंहं जी जेका बदबू आहे न, वात मां बदबू निकिरे थी न, अल्लाह तबारक व तआला खे मुश्क खां वधीक महबूब आहे। लिहाज़ा यक़ूलु अल्लाहु अज़्ज़ व जल्ल, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इन्नमा यज़रु शहवतहु व तआमहु व शराबहु मिन अजली, मुंहिंजे बाने पंहिंजी शहवत जे कमनि खे, पंहिंजे खाधे खे, पंहिंजे पीते खे मुंहिंजे लाइ छॾे ॾिनो आहे। लिहाज़ा वस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो अथई, इन जो बदिलो मां अलाह पाण अता फ़रमाईंदुसि। मुंहिंजे लाइ छॾियो अथई खाइणु, मुंहिंजे लाइ छॾियो अथई पीअणु, मुंहिंजे लाइ घरवारी खां परे आहे जेसि ताईं रोज़ो अथसि। अलाह सां फरमाईंदो इहो कमु मुंहिंजे लाइ कयो अथई, लिहाज़ा इन जो बदिलो बि मां पाण ॾींदुसि ऐं पंहिंजे शान जे मुताबिक़ अता कंदुसि। त रोज़ेदार खे अल्लाह तबारक व तआला सां हिकिड़ी ख़ासि निस्बत आहे। रोज़े खे अल्लाह सां हिकिड़ी ख़ासि निस्बत आहे, जंहिंजे बारे में अल्लाह साईं फरमाए थो, मां पाण बदिलो अता फ़रमाईंदुसि। इहो छो निस्बत आहे? इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पाण सवाल थो करे, रोज़ेदार खे इहो कुर्ब छो थो हासिलु थिए? निमाज़ी जे बारे में इहो कोन्हे हुकुम, ज़कात वारे जे बारे में इहो हुकुम कोन्हे, हाजी साहब जे बारे में इहो हुकुम कोन्हे, पर रोज़ेदार जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो, मां पाण बदिलो ॾींदोमांसि। इहो मक़ाम छो थो हासिलु थिए रोज़ेदार खे? फरमायो उन जी 2 वजूहात आहिनि। नंबर 1, रोज़ेदार रोज़ो रखे थो न, त रोज़ो का ॻाल्हि आहे, कंहिं ॻाल्हि रोज़ो चइबो आहे कंहिं शइ खे छॾण जे नाले खे रोज़ो आहे। खाइण खे छॾणु, पीअण खे छॾणु, इन जो नालो आहे रोज़ो। घरवारी खां परे रहणु, इन खे चइबो आहे रोज़ो। बाक़ी जेके आमाल आहिनि उहो कुझु न कुझु करण खे अमल चइबो आहे। निमाज़ बि कुझु करण जो कमु आहे, ज़कात बि कुझु करण जो कमु आहे, हज बि कुझु करण जो कमु आहे, रोज़ो जेको आहे कुझु छॾण जो कमु आहे। जॾहिं माण्हू कुझु कंदो न त कंहिंखे न कंहिंखे ख़बर पवंदी। मसइल नमाज़ पढ़ंदो त 8 नमाज़नि खे ख़बर पवंदी, मस्जिद में अची नमाज़ पढ़े थो पियो। ज़कात ॾींदो त कंहिंखे ॿिए कंहिंखे ख़बर न पए, जेके ॾींदो त उनखे ख़बर पवंदी। हज माण्हू अदा करे थो त लख माण्हू गॾु थियनि था पिया त ख़बर पए थी हीअ हज करे थो। ॿिया आमाल जेके आहिनि उहे कुझु न कुझु करण जो नालो आहिनि। रोज़ो कुझु करण न, छॾण जो नालो आहे। ऐं इहो उन ई बाने खे ख़बर पवंदी जेको रोज़ो रखे थो पियो, ॿिए कंहिंखे ख़बर नथी पई सघे।
इन करे अल्लाह तबारक व तआला सां ख़ासि निस्बत आहे जो ॿियूं इबादतूं कुझु करण जो नालो आहे, रोज़ो कुझु न करण जो नालो आहे। इन करे अल्लाह तबारक व तआला खे इहो अमल वधीक महबूब आहे बनिस्बत कुझु करण जे, कुझु अमल खे करण जे। ॿिया अमाल बि अल्लाह खे महबूब आहिनि, पर रोज़े सां इन करे ख़ासि निस्बत आहे जो हिन में बानो पंहिंजी ख़्वाहिशात खे तर्क करे थो, खाइण पीअण खे तर्क करे थो। तर्क करणु ॾुखियो अमल आहे बनिस्बत करण जे। इन करे इहो रोज़ो अल्लाह खे ख़ासि महबूब आहे, ख़ासि निस्बत आहे अल्लाह सां इन जी। हिकिड़ी वजह इहा आहे। ॿी वजह इहा आहे जो रोज़े रखण सां अल्लाह जे वॾे में वॾे दुश्मन खे लत पवे थी पई। अल्लाह जो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे? शैतान। उनखे लत पए थी। रमज़ान जे महीने में हूअं ई बंदि थियो वञे, पर रोज़े रखण सां बानो खाइण खां परे रहे थो, पीअण खां परे रहे थो, त उनजूं रॻूं उनखे सुकड़जी वञनि थियूं, कुझु कमज़ोर थियनि थियूं, कुझु ढिलियूं थियनि थियूं। हीअ त रमज़ान जो मामिलो आहे। पर रमज़ान खां अलावा जेकॾहिं माण्हू रोज़ो रखे, नफ़ली रोज़ा जेके अचनि था पिया, हफ़्ते में 2 रोज़ा नफ़ली आहिनि, सूमर जो रोज़ो, ख़मीस जो रोज़ो, महीने में 3 रोज़ा नफ़ली आहिनि, 13, 14, 15 तारीख़ इस्लामी अयाम 20 जा रोज़ा इनखे चयो वेंदो आहे। इहे रोज़ा नफ़ली अलाह साईं मुक़ररु फ़रमाया आहिनि। अहिड़े नमूने सां 9 ज़ुल्हज जो रोज़ो आहे, 10 मुहर्रम जो रोज़ो आहे, या शाबान जे अंदरि माण्हू नफ़ली रोज़ा रखनि। नफ़ली रोज़ा शव्वाल जा 6 रोज़ा आहिनि, त हीअ नफ़ली रोज़ा आम माण्हू ॾींहंनि में रखे त शैतान जेको आहे न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जे रत में घुमे थो पियो। जीअं रत रॻुनि में घुमे थो न, तीअं शैतान असांजी रॻुनि में घुमे थो। जॾहिं माण्हू रोज़ो रखंदो न, त पोइ रॻूं जेके आहिनि थोरी कमज़ोर थींदियूं, सुकड़जंदियूं। रोज़े जे करे सुकड़जंदियूं त शैतान खे रस्तो ई कोन मिलंदो उन रॻुनि में दाख़िल थियण जे लाइ। इन करे रोज़े जी बरकत सां अल्लाह जे वॾे में वॾो दुश्मन जेको आहे उन ते लत थी अचे, उहो ॿारनि खे गुमराह नथो करे सघे। इन करे रोज़े खे ख़ासि निस्बत आहे अल्लाह सां, अल्लाह खे महबूब अमल आहे रोज़ो। टी निस्बत, टी ख़ुसूसियत रोज़े जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया वल्लज़ी नफ़्सी बियदिही लख़ुलूफ़ु फ़मि साइम अत्यबु इंदल्लाहि मिन रिहिल मिस्क। ये मां हदीस जगह पढ़ी वरी पढ़ा दो। टी ख़ुसूसियत इन में अंदरि अची वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो उन ज़ात जी कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, अल्लाह तबारक व तआला खे रोज़ेदार जे वात मां जेका बदबू अचे थी न, उहा मुश्क खां वधीक महबूब आहे। हाणे अंदाज़ो लॻायो त हिकिड़ी बदबू वारी शइ इंसान खे अल्लाह खे एॾी महबूब थिए थी जो मुश्क खे बि अल्लाह सां एतिरो पसंदि नथो करे जेतिरो हिन बदबू खे पसंदि थो करे, त रोज़ेदार पाण अल्लाह खे केॾो महबूब हूंदो। इहा टी ख़ुसूसियत आहे त इंसान खे इंसान जे वात जी बदबू न वणंदी, पर रोज़े जी बरकत सां इहा अल्लाह तबारक व तआला खे महबूब थी वञे। नंबर 4, और रोज़ेदार जे लाइ अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो मख़सूस दरवाज़ो रखियो आहे जन्नत में दाख़िल थियण जे लाइ, जंहिंमां सिर्फ़ु रोज़ेदार ई दाख़िल थींदा। हदीस मुबारका में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो लिल जन्नत बाबुन युक़ालु लहु रय्यान ला यदखुलुहु इल्ला साइम। जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे रय्यान, उतां सिर्फ़ु रोज़ेदार दाख़िल थींदा, ॿियो केरु बि दाख़िल कोन थींदो। निमाज़ी अचणु चाहींदो हुनखे चवंदो हितां न अच, उहो ॿियो दरवाज़ो ते उतां वञ। ज़कात वारो दाख़िल थियणु चाहियो अल्लाह ताला हितां न, तुंहिंजो ॿियो दरवाज़ो आहे। हाजी दाख़िल थियणु चाहींदो बाबा हितां न, तुंहिंजो टियों दरवाज़ो आहे। ज़िक्र करण वारो जेकॾहिं दाख़िल थियणु चाहींदो हुनखे न न हितां न अच, अञा तुंहिंजो ॿियो दरवाज़ो आहे। हितां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोज़ेदार जन्नत में दाख़िल थींदो। इहो अल्लाह तबारक व तआला जो इनाम आहे जो हिते बानो रोज़ो रखे थो पियो, इन जे लाइ अल्लाह साईं दरवाज़ो जन्नत में पहिरियों ई ठाहे छॾियो आहे। बाना तूं रोज़ो हिते रखियो, हाणे दाख़िल हिन मां थींदे जन्नत जे अंदरि। 5 ख़ुसूसियत। अच्छा, हिन उम्मा जो हिकिड़ो शख़्स अहिड़ो आहे जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया निमाज़ी निमाज़ वारे दरवाज़े मां, रोज़ा त रोज़ा वारे दरवाज़े मां, ज़कात वारा ज़कात वारे दरवाज़े मां, हाजी हज वारे दरवाज़े मां दाख़िल थींदा। अबू बकर उहो शख़्स आहे जो क़यामत जॾहिं जन्नत हाज़िर थींदो त जन्नत जा 8 ई दरवाज़ा हुनखे सर कंदा था, महिरबानी करे असां मां दाख़िल थी।
मेहरबानी कर असां मां दाख़िल थी, मेहरबानी कर असां। माना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ईमान ऐं अमल एॾो कामिल हुयो जो नबी साईं दुनिया में बशारत ॾिनी आहे, अबू बकर जन्नत जा दरवाज़ा तोखे सॾु कंदा त अच असां मां दाख़िल थी वञे, अलाह जी नेमतुनि जा मज़ा उॾाए वई। 5 ख़ुसूसियत रोज़े जी। रोज़ेदार जी ख़ुसूसी मुलाक़ात थींदी क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला सां। अल्लाह केतिरो सुहिणो आहे इहो असां सोचे सघूं था? सोचे कोन था सघूं। पर क़यामत जे ॾींहुं रोज़ेदार खे अल्लाह जो दीदार नसीब थींदो, गुम थी वेंदो अल्लाह जे हुस्न जे अंदरि। अल्लाह तव्हां असां सभिनीनि खे पंहिंजो दीदार नसीब फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो लिस्साइम फरहतान, रोज़ेदार खे 2 ख़ुशियूं मिलनि थियूं पई। फ़रहतुन इंदल इफ़्तार, इफ़्तारी जे वक़्तु बि फ़रहत मिले थी, राहत मिले थी, ख़ुशी मिले थी। व फ़रहतुन इंद लिक़ाए रब्बी, पर ॿी ख़ुशी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह सां मुलाक़ात कंदो क़यामत जे ॾींहुं। या ख़ुसूसी मुलाक़ात हूंदी, ख़ुसूसी प्रोटोकॉल सां मुलाक़ात कराई वेंदी अल्लाह तबारक व तआला सां। अल्लाह तव्हां सां सभिनि खे नसीब फरमाए। जेको अल्लाह हुस्न खे पैदा करे थो पियो, अल्लाह पाण केॾो ख़ूबसूरत हूंदो। जे यूसुफ खे पैदा कयो, औरतूं ॾिसी करे बेसाख्ता हथनि ते छुरियूं वाहे थियूं छॾनि, केॾो सुहिणो हूंदो यूसुफ अलैहिस्सलाम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हुस्न खे अल्लाह साईं बंदि रखियो, ज़ाहिर न कयो। ज़ाहिर करे त बीबी आयशा फरमाए थी त जीअं औरतुनि यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसी करे आङुरियूं कटे छॾियूं, उहे साॻियूं औरतूं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसनि, पंहिंजे सीननि ते छुरियूं वाहे छॾनि। एॾो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणा हुआ। इन्हनि खे हुस्न ॾियण वारो अल्लाह तबारक व तआला, त अल्लाह पाण केॾो हसीनो जमील हूंदो। ऐं ॾिसण वारो हिकिड़ो शख़्स आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾिसी आयो मेराज वारी राति, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल, अल्लाह ख़ूबसूरत आहे ऐं ख़ूबसूरती खे पसंदि करे थो पियो। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे ॾिसी आयो, उहो ॿुधाए थो, गवाही ॾिए थो, अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं इहो ख़ूबसूरती दुनिया में असांखे नसीब न आहे, पर इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं रोज़े जी बरकत जे करे असांखे दीदार नसीब थींदो, अल्लाह जो हुस्न जमाल असांखे नसीब थींदो। नंबर 6 ख़ुसूसियत नंबर 6, रोज़ेदार खे रोज़े जी बरकत सां ॿियनि इबादतुनि जी बि तौफ़ीक़ मिले थी पई। अजीब मामिलो असां अखियुनि सां ॾिसूं था पिया। रोज़ो रखण खां बाद में माण्हू नमाज़ जो पाबंद बणिजी वञे, रोज़ो रखण खां बाद में ज़िक्र फ़िक्र जो पाबंद बणिजी वञे, तस्बीह खयो हथ में फिरे पियो, सॼो ॾींहुं इस्तिग़फ़ार पढ़े पियो, सॼो ॾींहुं दुरूद शरीफ़ पढ़े पियो। रोज़े रखण जी बरकत सां माण्हू तिलावत करे थो पियो, रोज़े रखण जी बरकत सां माण्हू नवाफ़िल पढ़े थो पियो, रोज़े रखण वक़्तु सहरी में उथे थो त तहजुद पढ़े थो पियो, रोज़े जी इफ़्तारी करण खां बाद में माण्हू फ़राइज़ खां बाद में अवाबीन पढ़े थो पियो, रोज़ेदार माण्हू सिज उभिरे खां पोइ इशराक़ जी नमाज़ पढ़े थो पियो। रोज़ेदार रोज़े जी बरकत सां उनखे ॿियनि इबादतुनि जी बि तौफ़ीक़ मिले थी। ईअं सम्झो त रोज़ो जेको आहे ॿियनि इबादतुनि जे लाइ एज़ ए दरवाज़ो आहे, दरवाज़ो खुलियो इबादत में दाख़िल थी थो वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिकुल्लि शैइन बाबुन व बाबुल इबादत अस्सौम, हर शइ जो दरवाज़ो हूंदो आहे, इबादत जो दरवाज़ो रोज़ो आहे। रोज़े रखण सां इबादत जो दरवाज़ो खुली थो वञे, बानो इबादत में मशगूल थी थो वञे। ऑफिस में वेठो आहे, टाइपिंग करे पियो, अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर ज़बान ते जारी अथसि, छो इहा रोज़े जी बरकत आहे। रोज़े सां 6 ख़ुसूसियत, रोज़े सां इबादत जी तौफ़ीक़ थिए थी पई, इबादत जो दरवाज़ो खुले थो पियो। 7 ऐं आख़िरी ख़ुसूसियत, रोज़ेदार जेसीं रोज़े में आहे तेसीं हू इबादत में आहे। और रोज़ो असां रखियोसीं सुबुह सादिक खां पहिरीं सहरी जे वक़्तु असां रोज़ो रखियोसीं, इफ़्तारी ताईं केॾो वक़्तु गुज़रियो, 12 कलाक 13 कलाक 14 कलाक, इहो इबादत में शुमार आहे। जेको हू रोज़े में आहे माना इबादत में आहे। हथ अॻे सुम्हियो पियो हूंदो न त उहा निंड बि हुनजी इबादत आहे, घुमंदो त घुमणु इबादत अथसि, वेठो आहे त वेहणु इबादत अथसि, चुप करे वेठो आहे त चुप करण बि इबादत अथसि।
हर वक़्तु हर लहज़ो हुन जे इबादत में गुज़रे थो पियो। मां नथो चवां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, नौमु साइमी इबादतुन, रोज़ेदार निंड करे थो, अल्लाह से हुनखे इबादत जो सवाब अता फरमाए थो पियो। व समतुहु तस्बीहुन, चुप करे वेह थो, अल्लाह से हुनजे नामा आमाल में तस्बीह माना अल्लाह अल्लाह करणु, सुभान अल्लाह अलहमदुलिल्लाह पढ़ण जो सवाब अता लिखणु फरमाए थो पियो। व इल्मुहु मुज़ाअफ़ुन, इल्मु हुनजो वधे थो पियो, तरक्की थींदी हुनजी दीनी इल्म जे अंदरि। व दुआहु मुस्तजाबुन, दुआ हुनजी अल्लाह से क़बूल फरमाए थो पियो। व ज़ंबुहु मग़फ़ूरुन, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को गुनाह थी थो वञे त अल्लाह से गुनाह माफ़ करणु फरमाए थो पियो। बैहक़ी शरीफ़ जी रिवायत आहे त जेसि ताईं रोज़ेदार रोज़े में आहे तेसि ताईं हुनजो इबादत में शुमार थिए थो पियो। इहे 7 ख़ुसूसियात